मुझो प्यार तुआ साह सिंगार तुआ। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, क्या है तव्हां सब? उम्मीद है तो बिल्कुल ठीक ठाक हूंदा, खुशबाश हूंदा, पंजनि सां गॾु हूंदा, पंहिंजनि प्यारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजो प्यार मोहब्बत दुआ हमेशह तव्हां सां गॾु हुजनि। सो अॼोके प्रोग्राम योर चॉइस विद नीलम में तव्हांखे भली कार था चऊं ऐं तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी टाइम खां हिन प्रोग्राम जा प्रोमोज़ हलनि पिया, तव्हां ॾिसो पिया। सो अॼु फाइनली असांजो प्रोग्राम ऑन एयर थी चुको आहे ऐं तव्हांजे साम्हूं आहे। प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उहो मां तव्हां सभिनि खे ॿुधाईंदी हलां। असांजो प्रोग्राम जो फॉर्मेट आहे योर चॉइस विद नीलम। तव्हांजी जेका बि चॉइस आहे, जेको बि गानो तव्हां ॿुधणु चाहियो था या तव्हां काई बि पंहिंजे दिलि जी ॻाल्हि असां सां शेयर करणु चाहियो था त तव्हां करे सघो था। गाना जेके बि तव्हांखे केटियुनि जा पसंदि ईंदा आहिनि, जेको बि तव्हांजी फरमाइश आहे उहो तव्हां असां सां गॾु शेयर कंदव ऐं असां तव्हांखे उहो गानो प्ले करे ॾेखारींदासीं। नंबर जेको आहे सो स्क्रीन ते हली रहियो आहे, तव्हां कॉल करे सघो था ऐं प्रोग्राम में शामिलु थी सघो था। इंशाल्लाह इहो प्रोग्राम हर ट्यूसडे ते केटीएन जी स्क्रीन ते ऑन एयर थींदो ऐं जेको आहे सो तव्हांजी कॉल्स शामिलु कंदासीं ऐं ॿुधंदासीं तव्हांजे दिलि जूं ॻाल्हियूं। इन खां अलावा प्रोग्राम में को न को टॉपिक बि रखंदासीं, पर अॼु मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम आहे त मां चाहींदमि त अॼु मां तव्हां सभिनि खां पुछां त तव्हांखे कीअं पियो लॻे मुंहिंजो अॼोको प्रोग्राम। बिकॉज़ काफ़ी टाइम खां तव्हां हिन जा प्रोमोज़ ॾिसो पिया ऐं फॉर्मेट तव्हांखे कीअं लॻो। जेको असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट आहे त तव्हांजी पसंदि जा असां गाना ॿुधंदासीं ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांखे बि सिंगिंग करणी आहे या तव्हां बि गानो ॿुधाइणु चाहियो था त तव्हां प्रोग्राम में शामिलु थी करे असांखे पंहिंजी आवाज़ में को ख़ूबसूरत गानो बि ॿुधाए सघो था, को सुठो शेर बि ॿुधाए सघो था, या तव्हां चाहियो था त को अहिड़ो टॉपिक हुजे जंहिं ते थोरो घणो डिस्कस कयूं, जंहिं ते थोरा ॻाल्हायूं। छो जो असांजी ज़िंदगीअ सां रिलेटेड जेके शयूं आहिनि उहे तव्हां जेकॾहिं प्रोग्राम में कॾहिं चवंदो त असांजे इन टॉपिक ते ॻाल्हाइणु था चाहियूं, सो उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं ऐं तव्हां जेको आहे सो कॉल कयो। प्रोग्राम में नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे। अॼु छो जो फर्स्ट मुंहिंजो शो आहे, फर्स्ट शो आहे, त इन हिसाब सां तव्हां मूंखे कॉल करे पंहिंजी राय शामिलु कयो। अच्छा, मां हिकिड़ो कमु थी कयां, तव्हांखे हिकिड़ो टॉपिक थी ॾियां, उन टॉपिक ते तव्हां सभु पंहिंजा राय शामिलु कयो प्रोग्राम में। टॉपिक बि असांजी ज़िंदगीअ सां ई रिलेटेड आहे। कोई बि टॉपिक मां कोशिशि कंदमि पंहिंजे प्रोग्राम में अहिड़ो न ॻाल्हायां जंहिं ते ॻाल्हायूं त को फ़ाइदो न हुजे हुन त। छो जो 2 कलाक अगरि असां हुन ते डिस्कस कंदासीं त को न को असांखे हुनजो फ़ाइदो मिले। सो अॼोके टॉपिक में तव्हां असांखे ॿुधाईंदव त तव्हांजे लाइ वधीक इम्पॉर्टेंट केरु आहे, तव्हांजा दोस्त या तव्हांजी फैमिली। छो जो इंसान जी ज़िंदगी में दोस्त बि हूंदा आहिनि ऐं फैमिली बि हूंदी आहे। पोइ अक्सर ईअं थींदो आहे त माण्हू जेको पंहिंजी या त फैमिली खे घटि टाइम ॾेई सघंदो आहे या पंहिंजे दोस्तनि खे घटि टाइम ॾेई सघंदो आहे। सो तव्हांजे लाइ इम्पॉर्टेंस तव्हां वधीक कंहिंखे ॾींदा आहियो, इहो तव्हां ॿुधाईंदव कॉल करे, ताकी उहे असांजा कॉलर्स या उहे व्यूअर्स जेके सम्झी न सघंदा आहिनि त असांखे बेसिकली करणु छा खपे। असां पंहिंजे दोस्तनि खे इम्पॉर्टेंस ॾियूं या पंहिंजी फैमिली खे ॾियूं, इम्पॉर्टेंस तव्हां ॿिन्हिनि खे ॾियो, पर तव्हांजे लाइ वधीक छा आहे। छो जो हर कंहिंजी पंहिंजी चॉइस हूंदी आहे, हर कंहिंजो पंहिंजो माइंड सेट हूंदो आहे। त मां चाहियां थी त मूंखे ख़बर पए त तव्हांजी छा चॉइस आहे ऐं तव्हां छा पसंदि कंदा आहियो वधीक, ऐं तव्हां व्यूअर खे छा चवणु चाहींदव त तव्हांखे छा शइ चूज़ करणु खपे पंहिंजी ज़िंदगी में, दोस्ती या फैमिली। दोस्ती बि हुजणु ज़िंदगी में इलाही ज़रूरी आहे। छो जो जंहिं इंसान जो दोस्त न हूंदो त मतिलबु उनजी ज़िंदगी में न कुझु कंहिं शइ जी कमी हूंदी आहे। ऐं जॾहिं फैमिली न हुजे त ऑब्वियसली तव्हांजी ज़िंदगी त हूंदी ई न आहे सम्झो। सो फैमिली जो हुजणु बि ज़रूरी आहे ऐं दोस्तनि जो हुजणु बि तमामु ज़रूरी आहे। इन खां अलावा अॼोके प्रोग्राम में तव्हां जेके बि गाना तव्हांजे माइंड में आहिनि ऐं तव्हां ॿुधणु था चाहियो त उहे तव्हां असांखे ॿुधाईंदव ऐं असां प्ले कंदासीं। सो हींअर प्रोग्राम जी फर्स्ट कॉल आहे, शामिलु था कयूं। अस्सलाम वालेकुम। मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? हाँ मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु हो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं। कीअं पियो लॻे तव्हांखे? अॼु फर्स्ट डे आहे मुंहिंजे शो जो। मां सभु को वञा, असांजी केतिरी पैसे हले बि नथी, बसि ख़बर ई त अॼु कॾहिं शो आहे त तॾहिं कॉल करे वरिती। ओह, थैंक यू सो वेरी मच, थैंक्स अ लॉट। अच्छा, तव्हां टॉपिक ॿुधो आहे अॼोके प्रोग्राम जो जेको असांजो टॉपिक आहे? न मां न ॿुधो, ॿुधाईंदा बि? तव्हांजो दोस्त आहिनि? जी, दोस्त आहिनि तव्हांजो, फ्रेंड्स? जी हा आहिनि। तव्हांजे लाइ वधीक इम्पॉर्टेंट केरु आहिनि, तव्हांजो दोस्तूं या तव्हांजी फैमिली? फैमिली। फैमिली। हाँ। सो तव्हांजा जेके दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि या तव्हांजा कुझु अहिड़ा सीक्रेट्स आहिनि उहे तव्हां पंहिंजी भेण सां शेयर करणु पसंदि कंदा आहियो या पंहिंजी कंहिं फ्रेंड सां शेयर करणु पसंदि कंदा आहियो? उहे तव्हां पंहिंजी फ्रेंड सां? जी। अच्छा, सो जॾहिं तव्हां इम्पॉर्टेंस फर्स्ट प्रायोरिटी तव्हां पंहिंजी फैमिली खे था ॾियो त पोइ वरी फ्रेंड्स किथां अची वें विच में? मतलब सीक्रेट गालियूं तव्हांखे? हाँ, फैमिली जहिड़ो वाकई कोई नथो थी सघे। सो मतलब तव्हांखे वधीक जेका पसंदि आहे तव्हांजी फैमिली आहे, पर सीक्रेट गालियूं तव्हां पंहिंजे फ्रेंड्स सां गॾु शेयर पसंदि कंदा आहियो? जी, आपकी जाके कोई भी नहीं दो ना, कम फैमिली कम है। अच्छा, वाह जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, कोई गानो ॿुधाईंदो तव्हां सुठो?
हाँ आपी ॿुधाईंदा मां ॿुधो आपी जी आपी तव्हां गानो हलाईंदा आहियो मुंहिंजी फरमाइश जो हाँ कहिड़ो गानो ओ मंज़ूर सखीराज जो गानो आहे ठीक जंहिंमें इच्छा कुरैशी ऐं नासिर जेको मॉडल आहे न उहो पर मूंखे थोरो यादि अचे त ॿुधायां ठीक अच्छा अॼु मुंहिंजो प्रोग्राम जो छो जो फर्स्ट डे आहे त अॼु मां पंहिंजी पसंदि सां गाना प्ले कयां पोइ नेक्स्ट प्रोग्राम में तव्हांजी पसंदि शामिलु कंदासीं सही आपी मां गानो ॿुधायां ठीकु आहे ओके ॿुधायो चंद्र सा तुझे तोखे सजला जवाब तो अञा बि सौ प्यारा अञा बि सौ प्यारा कहीं तो हिजाब तो चंद्र सा तुझे तोखे आपी जी कीअं लॻो इलाही सुठो लॻो ऐं माशाल्लाह तमामु सुठो तव्हां ॻायो कंहिंखे डेडिकेट करणु चाहींदो जी आपी मुंहिंजी सिस्टर सगला तव्हांखे डेडिकेट आहे ठीकु आहे ओके तव्हां आपी जी तव्हांखे राजा भाई खे डेडिकेट आहे ओके जी ओके थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिलु थियूं थैंक यू सो मच फॉर कॉलिंग आपी जी जी अच्छा मां हिकिड़ो कमु थी कयां तव्हांजे लाइ राजा जो सॉन्ग प्ले थी कयां छो जो तव्हां उन्हनि खे गानो डेडिकेट कयो त मां उन्हनि जो ई गानो तव्हांखे हींअर ॿुधाईंदमि ऐं टॉपिक ते तव्हां जेका पंहिंजी राय शामिलु कई अच्छा सो तव्हां जेको आहे सो तव्हां पंहिंजो जेको टॉपिक में राय शामिलु कई उन में तव्हां छा शामिलु कयो त तव्हांजे लाइ तव्हांजी फैमिली इम्पॉर्टेंट आहे ऐं तव्हां फर्स्ट प्रायोरिटी उन्हनि खे ॾींदा आहियो त बिल्कुलु हमेशह असांखे ईअं ई करणु खपे पर जेके तव्हांजा फ्रेंड्स आहिनि तव्हां उन्हनि खे बि कोशिशि कंदा कयो त उन्हनि खे बि इम्पॉर्टेंस ॾियो सिर्फ़ु इहो न आहे त तव्हां सिर्फ़ु दोस्त रखो था ऐं तव्हां दोस्तनि जी हिकिड़ी तादाद था ठाहियो पर उन्हनि खे तव्हां काई वैल्यू नथा ॾियो उन्हनि खे टाइम नथा ॾियो या तव्हांजी ज़िंदगी में उन्हनि जी का ख़ासि इम्पॉर्टेंस न आहे त बसि दोस्त आहे त बसि दोस्त आहे न जेकॾहिं तव्हां दोस्त ठाहिया भले घटि दोस्त ठाहियो हिकु या ॿ दोस्त ठाहियो लेकिन उन्हनि जी रेस्पेक्ट कयो ख़्यालु रखो उन्हनि जो ऐं दोस्ती निभाइण जी कोशिशि कयो छो जो दोस्ती इलाही हिकिड़ो सुठो गिफ्ट हूंदो आहे इंसान जे लाइ हींअर जेका असांजी लास्ट कॉलर हुई उन कॉलर जे लाइ मां राजा जो हिकिड़ो सॉन्ग प्ले कंदमि तव्हां सभु बि ॿुधो वेलकम बैक व्यूअर्स गानो तव्हां ॿुधो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां इंजॉय बि कयो हूंदो तमामु सुठो गानो हुयो ऐं असांजो न्यू केटीएन जो इहो सॉन्ग आहे ऐं छो जो जहिड़ो सीज़न हले पियो शादियुनि जो सीज़न पियो हले सो इन हिसाब सां इहो सॉन्ग तव्हांजे लाइ असां ठाहियो आहे ऐं अॼोको इहो सॉन्ग जंहिंजे घर में शादी पई थिए या जंहिंजे घर में शादी थियण वारी आहे मां उन्हनि खे डेडिकेट कंदमि ऐं इन खां अलावा जेको असांजो अॼोको टॉपिक आहे तमामु सुठो टॉपिक आहे ऐं मां चाहींदमि त तव्हां सभु उन्हनि ते पंहिंजा पंहिंजा राय शामिलु कयो छो जो इलाही माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगी में थोरा कंफ्यूज़ हूंदा आहिनि डिसाइड न करे सघंदा आहिनि त असांखे बेसिकली करणो छा आहे असां कहिड़ी शइ खे वधीक फॉलो कयूं सो इहो प्रोग्राम में मां अहिड़ा ई टॉपिक्स रखंदमि जंहिं ते तव्हां सभु राय शामिलु कंदो त उन्हनि माण्हुनि जे लाइ थोरी हेल्प थी वेंदी उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त बेसिकली ठीकु छा आहे सही छा आहे ग़लति छा आहे इन खां अलावा जेका लास्ट असांजी कॉलर हुई उन बि असांखे इहो ई चयो त मुंहिंजूं दोस्तूं बि आहिनि छो जो जंहिं वटि दोस्तूं न आहिनि उहो इंसानु ज़िंदगी पंहिंजी पूरी ज़िंदगी जो ग़रीब इंसानु आहे छो जो दोस्ती हमेशह तव्हांजे उन वक़्तु कमु ईंदी आहे कॾहिं कॾहिं जॾहिं तव्हांजी फैमिली बि तव्हां ताईं न पहुची सघंदी आहे जॾहिं तव्हांजी फैमिली बि किथे किथे जॾहिं तव्हांजी हेल्प न करे सघंदी आहे त तव्हांजा दोस्त तव्हांजे कमु ईंदा आहिनि सो दोस्तनि जी हमेशह असांखे क़दुरु करणु खपे स्पेशली उहे दोस्त असांजा जेके असांजी फर्स्ट कॉल ते असांजो साथ ॾींदा आहिनि ऐं असांजी हर हिकु ॻाल्हि खे फॉलो कंदा आहिनि सो हीअं प्रोग्राम में कॉल आहे शामिलु था कयूं अनिला जी कॉल आहे हलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अनिला कीअं आहियो जी अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां ऐं प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं सो कीअं पियो लॻे तव्हांखे प्रोग्राम थैंक यू सो मच माशाल्लाह तमामु सुठो प्रोग्राम पियो लॻे तव्हांजी तमामु सुठी सिंगिंग आहे ऐं एक्टिंग बि तव्हांजी तमामु सुठी आहे थैंक यू सो मच थैंक्स अलॉट सो अॼु प्रोग्राम जो असांजो फर्स्ट डे आहे इनशाला नेक्स्ट वीक बि असांजो प्रोग्राम थींदो सो तव्हां उन में बि कॉल कजो अॼु जेको असां टॉपिक रखियो आहे प्रोग्राम में उहो तव्हां ॿुधो आहे जी जी छा चवणु चाहींदो सवाल रिपीट कजो टॉपिक असांजो आहे त असांजी ज़िंदगी में दोस्त बि हूंदा आहिनि ऐं फैमिली बि हूंदी आहे सो असांखे वधीक इम्पोर्टेंस कंहिंखे ॾियणु खपे फैमिली खे या दोस्तनि खे ॿिन्हिनि खे ॾियणु खपे ॿिन्हिनि खे ॾियणु खपे ॿिन्हिनि खे ॾियणु खपे पर जेकॾहिं तव्हां वटि हिकिड़ो ऑप्शन हुजे त तव्हांखे इन्हनि ॿिन्हिनि मां हिकिड़ी शइ चूज़ करणी आहे या फैमिली या दोस्त तव्हां कंहिंखे चूज़ कंदव फैमिली फैमिली
जी अच्छा, हूअं तव्हां पंहिंजी ज़िंदगी जी जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं जेके शयूं हूंदियूं आहिनि सीक्रेट्स हूंदा आहिनि उहे तव्हां वधीक कंहिंसां शेयर करणु पसंदि कंदा आहियो, पंहिंजी भेण सां, अम्मी सां या दोस्तनि सां? पंहिंजी भेण सां। पंहिंजी भेण सां, ओके ठीकु आहे। तव्हांजी राय बि शामिलु कई। मूंखे अम्मी सां, लेकिन अम्मी हिन दुनिया में न आहे त भेनरुनि सां शेयर करे सघिजे थो। अच्छा, भेनरुनि सां फ्रेंडशिप हा बिल्कुलु तमामु सुठी आहे ऐं फैमिली बि आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा अनिला, तव्हां कोई गानो ॿुधाइणु चाहींदियूं? जी न। न, काई फरमाइश? हाँ फरमाइश आहे, कोई हुमेरा चन्ना जो सॉन्ग ॿुधाए। हुमेरा चन्ना जो, ओके जी ठीकु आहे। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर, इहा असांजी कॉलर हुई ऐं जेको आहे सो उन पंहिंजी राय शामिलु कई। हाणे तव्हां असांखे ॿुधाईंदव त उन्हनि जेका राय शामिलु कई छा सही हुई या ग़लति हुई। हींअर कॉल आहे, असां सां ॾिसूं था त केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। अच्छा कॉल न आहे। सो उन्हनि चयो त जेकॾहिं मूं वटि ऑप्शन ईंदो त मां जेको आहे सो पंहिंजी फैमिली खे चूज़ कंदमि। सो डेफिनेटली फैमिली त फर्स्ट ई प्रियोरिटी हूंदी आहे, पर इंसानु जॾहिं कोशिशि करे त जॾहिं तव्हां वटि हिकिड़ो टफ टाइम थो अची वञे, तव्हां वटि हिकिड़ी सिचुएशन थी अची वञे त तव्हांखे हिकिड़ी शइ खे ई चूज़ करिणो आहे, त उन में बि तव्हां हिकदमि तकड़ि न कजो, सोचिजो सम्झिजो ऐं ॾिसिजो त हींअर जेको मूंखे करिणो आहे छा उहो बेटर आहे, जेको मां चूज़ कयां थी उहो मुंहिंजी ज़िंदगी जे लाइ सही आहे या न आहे। छो जो इंसान जी ज़िंदगी में इलाही अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जेके उहे उन टाइम ते कमु ईंदा आहिनि, जंहिं टाइम ते शायदि असांजी फैमिली बि न आहे अची सघंदी। सो हमेशह कोशिशि कयो जॾहिं बि को फ़ैसिलो वठो, जॾहिं बि का शइ कयो त उन में सोचो सम्झो सबर सां को फ़ैसिलो वठो। छो जो जेके जज़्बात सां फ़ैसिला वरिता वेंदा आहिनि उहे हमेशह नुक़सानकार हूंदा आहिनि ऐं हमेशह उहे असांजे लाइ सूटेबल न हूंदा। सो कॉल त शामिलु करे वठूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु किथां? जी सईदाबाद से बात कर रहे हैं हम। सईदाबाद से कौन बात कर रही हैं? सईदाबाद से मैं शाहिदा बात कर रही हूँ। शाहिदा कैसी हैं आप? ठीक ठाक है? जी बिल्कुल ठीक, आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक ठाक, आपकी दुआएं हैं। प्रोग्राम कैसा लग रहा है आपको? माशाल्लाह बहुत अच्छा आपका प्रोग्राम चल रहा है और अभी प्यार वाला सॉन्ग भी हमने सुना, वो भी बहुत अच्छा था। वाओ थैंक यू सो मच। मतलब आपको सिंधी समझ आती है? जी सिंधी समझ आती है आपको? हाँ आती है, क्यों नहीं तो आती? आप बोल नहीं सकती है सिंधी? बस बोल नहीं सकती हूँ, थोड़ा सा अटकती हूँ ना, इसलिए वैसे समझती सारी हूँ। अच्छा तो फिर आप एक काम किया करें, केटीएन के जितने भी प्रोग्राम्स होते हैं वो सारे देखा करें, आपकी सिंधी एकदम स्ट्रांग हो जाएगी। हाँ क्यों नहीं, वाई नॉट। और ये भी बहुत अच्छी बात है कि आपको समझ आती है। चलिए ये भी बहुत अच्छी बात है। वेल आज का जो हमारा टॉपिक है वो आपने सुना है? हाँ वो थोड़ा सा अभी मैंने लगाया था ना, ड्रामा देख रही थी। हाँ सही मुझे पता नहीं है। अच्छा पता नहीं। अच्छा आपकी फैमिली के ऊपर है शायद। फैमिली और के ऊपर है। हाँ फैमिली और दोस्तों के ऊपर है। आपके लिए सबसे ज्यादा जरूरी क्या है, फैमिली या दोस्त? दोनों दोनों अहमियत रखती है। दोस्ती अपनी जगह अहमियत रखती है, फैमिली अपनी जगह अहमियत रखती है। अच्छा अगर आपके पास ऑप्शंस आ जाएं कि आपको एक चीज सेलेक्ट करनी है, या तो आपकी फैमिली या तो आपके फ्रेंड्स, तो आप किसको चूज करेंगी? जाहिर है मस्त तो फैमिली है ना हमारी, उनको चूज करेंगी? यस। चलें, सो आपकी दोस्तें इस वक्त सुन रही हैं, ये प्रोग्राम देख रही हैं? हाँ वो जानती होंगी, क्यों नहीं। चले जी ठीक है, आपकी भी राय प्रोग्राम में शामिल कर लिए। अच्छा आप कोई अपनी आवाज में खूबसूरत सा सॉन्ग सुनाना चाहेंगी? मुझे वैसे तो कुछ आते नहीं है इतने। कुछ नहीं आता आपको? नहीं अच्छी आवाज नहीं है इतनी। कोई बात नहीं, लेकिन आते तो है ना सॉन्ग आपको। आप जब वहां से हाँ तो आप जब हाँ आप जब वहां से गाएंगी ना तो यहाँ से ऑटोमेटिकली आपका आवाज ना बहुत अच्छा निकलेगा। कौन सा सुनाऊं, कुछ जो समझ आपको में नहीं आ रहा है। जो आपको सबसे ज्यादा पसंद है। मुझे ना वैसे आप लोगों का वो है ना, अभी मुझे छेड़ो पानी में भेड़ मुझे छेड़ो, मुझे बहुत प्यारा लगता है। चलें जी ठीक है, बहुत अच्छा सॉन्ग वेल आपको आया और आपने सुनाया भी, थैंक यू सो मच। डेडिकेट करना चाहेंगी? बस मेरी फैमिली के लिए डेडिकेट है और आप लोगों के लिए है। ओके जी थैंक यू सो मच, प्रोग्राम में आप शामिल हुई, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर इहा हुई असांजी कॉलर जेका उर्दू स्पीकिंग हुई ऐं उन्हनि प्रोग्राम में शामिल करे असांखे टॉपिक ते बि राय ॾिनी पंहिंजी ऐं जेको आहे सो गानो बि असांखे ॿुधायो। ऐं हाणे तव्हां सभिनीनि जी राय असां शामिल कंदा वेंदासीं प्रोग्राम में, पर जॾहिं लास्ट टाइम ईंदो उन में जेको आहे सो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं मेन जेका आहे सो ॻाल्हि परफेक्ट कहिड़ी आहे। सो प्रोग्राम में तव्हां शामिल थियो, कॉल्स कयो, नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे, पर हींअर टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो।
वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम योर चॉइस विद नीलम में तहां के एक भेरो ॿीहर भली कार्ड था चओ ऐं प्रोग्राम में नंबर जेको आहे सो स्क्रीन ते हली रहियो तहां असांखे शामिल करे सघो था। इन खां अलावा फेसबुक ते KTN जो जेको पेज आहे तहां उन ते वेंदो त उन में बि असां लाइव आहियूं ऐं तहां कॉल करे ॿुधाईंदो त तहां फेसबुक ते पेज ते जेको असां लाइव आहियूं तहां ॾिसी करे कॉल कई आहे या डायरेक्ट कॉल कई आहे। सो नंबर स्क्रीन ते जेको हली रहियो आहे उहो मां फेसबुक वारनि जे लाइ हिकिड़ो रिपीट थी कयां 0213531272 इन नंबर ते कॉल करे तहां शामिल थियो ऐं असांखे ॿुधायो पंहिंजी राय। असांजे प्रोग्राम में ओके जी सो हींअर प्रोग्राम में कॉल आहे शामिल था कयो गुलरेज़ चांड जी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। गुलरेज़ कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक। वेलकम तव्हांखे न्यू शो में। थैंक यू सो मच थैंक्स अलॉट। कीअं पियो लॻे तव्हांखे शो? शो तमामु सुठो लॻे पियो बदकिस्मती सां मां ॾिसां नथो शो। अच्छा नथा ॾिसो छो? उहो इन जे करे जो असांजे लॉकडाउन समय त मूं पाण पर्सनल डिश रखी आहे मथे KTN ऐं KTN न्यूज़ जा सिग्नल बिल्कुलु सिग्नल सफ़ा घटि पिया अचनि। पोइ हिकिड़ो कमु कयो न तव्हां वटि इंटरनेट त हले थो न? मां कोई बि ॿुधे थो त सिग्नल बराए महिरबानी तेज़ कया वञनि KTN न्यूज़ KTN कच्छ जा जीअं असां शो ॾिसी सघूं। ठीकु आहे सो असां तव्हांजी इहा ॻाल्हि जेको आहे असां मैनेजमेंट ताईं पहुचायूं था ऐं तव्हांजी राब्तो कया उहो चवनि था मथां खां सिग्नल वीक आहिनि। मां पर्सनल पंहिंजो सिस्टम लॻारायो आहे हिते KTN ॾिसण जे लाइ त मूं वटि बि कोन पिया हलनि। ठीकु आहे तव्हांजी इहा ही कंप्लेंट जेका हींअर ई असां मैनेजमेंट खे ॿुधायूं था इंशाल्लाह तव्हांजे एरिया में बराए महिरबानी सिग्नल तेज़ कया वञनि ऐं शो तमामु सुठो आहे ॾाढो सुठो लॻे पियो। दोस्तनि टॉपिक ॿुधायो टॉपिक बि तमामु बहितरीनु आहे तव्हांजे शो जो माशाअल्लाह। छा चवणु चाहींदव? त मां इहे चईंदुमि त 50-50 दोस्त बि क़ीमती हूंदा आहिनि फैमिली बि हूंदी आहे छो त फैमिली खां सवाइ अनकम्पलीट आहियूं ऐं दोस्तनि खां सवाइ बि अनकम्पलीट आहियूं। अच्छा काफ़ी माण्हू चवनि था त अगरि असां वटि चॉइस अची वञे ऑप्शन्स अची वञनि त फैमिली चूज़ करणी आहे या दोस्त उहे सभु चवनि था त फैमिली चूज़ करणी आहे त तव्हांजी छा राय आहे? मुंहिंजे ख़्याल में फैमिली वधीक हूंदी। अच्छा अक्सर ईअं चवंदा आहिनि त हर हाथ मिलाने वाला दोस्त नहीं होता छो इहा मिसाल छो ॾींदा आहिनि? इहो इन जे करे हूंदो आहे त दोस्त त घणा ई हूंदा आहिनि। दोस्त उहो सुठो हूंदो आहे जेको ॾुखिये वक़्त में कमु अचे। जेके अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि ॾुखिये वक़्त में साथ छॾे वेंदा आहिनि। तॾहिं इहा मिसाल हूंदी त हर हथ मिलाइण वारो दोस्त न हूंदो आहे। दोस्त मुंहिंजा आहिनि सचा दोस्त आहिनि मीर मोहम्मद मुगेरी साहब सनाउल्लाह गोपाल साहब तमामु सुठा मुंहिंजा दोस्त आहिनि इहे। अच्छा तव्हांखे छा पसंदि आहे इलाही या दोस्त पंहिंजी ज़िंदगी में रखणु या कुझु सिलेक्टेड दोस्त रखणु? दोस्त तमामु घणा थोरा रखजनि 2-3 रखजनि लेकिन तमामु सुठा रखजनि। अच्छा हिकिड़ो कमु कयो असांखे ॿुधायो त तव्हांजो बेस्ट फ्रेंड केरु आहे? मुंहिंजा बेस्ट फ्रेंड 3 आहिनि। अच्छा कहिड़ा? कोई हिकिड़ो ॿुधायो जेको तव्हांजे दिलि जे इलाही क़रीब आहे। मुंहिंजे दिलि जे इलाही करीब मीर मोहम्मद मुगेरी सनाउल्लाह गोपाल ऐं मुंहिंजो प्यारो दोस्त अब्दुल्ला खासी अली इहे 3 मुंहिंजा दोस्त मुंहिंजे क़रीब आहिनि। अच्छा अगरि जेकॾहिं तव्हां वटि ऑप्शन हुजे इन टिनिनि मां तव्हांखे कोई हिकिड़ो सिलेक्ट करिणो आहे त तव्हां कहिड़ो सिलेक्ट कंदव? सोचे जवाब ॾिजो छो जो सभु ॾिसनि था प्रोग्राम। कोन चई सघंदुमि ख़ामोश थी वेही रहंदुमि लेकिन कंहिंखे घटि कोन कंदुमि। अच्छा बसि उन टिनिनि खे छॾे ॾींदव? छॾींदुमि टिनिनि खे टिनिनि सां सिर लॻे। सभिनीनि सां सिर लॻे वाह जी वाह ज़बरदस्त तमामु बहितरीनु। गानो ॿुधाईंदुमि? हा ॿुधायो। महबूब चयो वञ मुल्क छॾे मारो ई चयमि जीउ बिस्मिल्लाह पोइ वरी चई नचजाए मोटी न ते बि चयमि जीउ बिस्मिल्लाह पोइ मन चोट लॻई दिलि खे ओ कदर पोई प्यारा मन चोट लॻई दिल की ओ कदर पोई प्यारा ओ तोखे बाहि जी ख़बर पए जे घर खे लॻई प्यारा मन चोट लॻई दिल की। वाह जी वाह ज़बरदस्त माशाल्लाह तमामु सुठी तव्हांजी सॉन्ग जी सिलेक्शन ऐं तव्हांजे तरीक़े सां हुनखे बयानु कयो तमामु बहितरीनु। डेडिकेट कंदव? वॾी महिरबानी अलाह की तव्हां ख़ुशि रखंदो ख़ुशि हुजो आबाद जो डेडिकेट कंदो मीर मोहम्मद मुगेरी साहब दुबई खां शो ॾिसे थो उनखे सिमात सनाउल्लाह गोपाल साहब खे अब्दुल्ला खासी खे तव्हांखे तव्हांजी पूरी टीम खे खोड़ सारा सलाम है। ओके जी थैंक यू सो मच। वालेकुम अस्सलाम अल्लाह हाफ़िज़।
जी व्यूअर्स, सो ये हुआ असांजा कॉलर गुलरेस ऐं उन तमामु सुठी राय शामिल कई ऐं तमामु सोचे सम्झो उन्हनि जवाब ॾिनो। काफ़ी अहिड़ा कॉलर्स आहिनि माशाल्लाह जेके मां इलाही सोचे सम्झे जवाब ॾींदा, त मां इन करे चाहींदी आहियां त सभु प्रोग्राम ॾिसंदा कयो ऐं जेको टॉपिक रखंदा आहियूं उन्हनि ते जेका असां राय शामिल कंदा आहियूं सभिनीनि जी, उन्हनि ते थोरो अमल कंदा कयो, उन्हनि खे फॉलो कंदा कयो। इन सां इहो थींदो त तव्हांजी हेल्प थी वेंदी, छो जो अक्सर ईअं थींदो आहे त असां कॾहिं कॾहिं इलाही कंफ्यूज़ थी वेंदा आहियूं त असांखे बेसिकली पंहिंजी ज़िंदगी खे कीअं गुज़ारणो आहे, छा करिणो आहे, छा न आहे करिणो। सो इन में तव्हांजी इलाही हेल्प थी वेंदी आहे। नंढियूं नंढियूं राय हूंदियूं आहिनि, उन्हनि खे तव्हां फॉलो कंदो त तव्हांजी ज़िंदगी इलाही सुठी गुज़रंदी। सो हींअर प्रोग्राम में टाइम थी हिकिड़े तमामु सुठे सॉन्ग जो, तव्हां सभु बि ॾिसो ऐं सम्झंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स। गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हां सभिनि खे इलाही पसंदि आयो हूंदो, छो जो अहमद मुग़ल जी आवाज़ में हुयो ऐं तमामु सुठो गानो, तमामु सुठी लिरिक्स, छो जो असांखे हमेशह उहे गाना पसंदि ईंदा आहिनि जंहिंजी लिरिक्स इलाही स्ट्रॉन्ग हुजे ऐं मीनिंगफुल जेको आहे सो उनजी लिरिक्स हुजे, हार्ट टचिंग हुजे, जंहिंखे ॿुधूं त असांखे वाक़ई लॻे त काई शइ ॿुधूं पिया। ऐं असांजी कुझु अहिड़ियूं लिरिक्स हूंदियूं आहिनि या कुझु अहिड़े सॉन्ग जूं अहिड़ियूं शाइरियूं हूंदियूं आहिनि जेके एग्ज़ैक्टली असांजी ज़िंदगी में हलंदियूं आहिनि ऐं उन्हनि गाननि खे जॾहिं असां ॿुधंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे त सभु सॼी ज़िंदगी असांजी हिन में बयानु कई वई आहे। सो तमामु सुठा सुठा गाना तव्हां पाण बि ॿुधाईंदा कयो, यादि करे रखंदा कयो, जॾहिं प्रोग्राम में शामिल कंदा कयो त यादि कंदा कयो, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे प्यारनि खे, पंहिंजे घरवारनि खे डेडिकेट कंदा कयो। इन खां अलावा जेको आहे सो हींअर असांजे प्रोग्राम में सनाउल्ला जी कॉल आहे, शामिल था करे वठूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सुणो सफ़ा हिटिया माण्हू सफ़ा फिटिया। वाह। सुणो सफ़ा हिटिया माण्हू सफ़ा फिटिया, जेतिरी तारीफ़ कयां उनजी तारीफ़ उनजी घटिया। क्या बात है जी, ज़बरदस्त, तमामु बहितरीन सनाउल्ला गोपाल नंबर शहर खां ॻाल्हायां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं ऐं माशाल्लाह तमामु सुठो तव्हां शेर ॿुधायो, छो जो मूंखे शेरो शाइरी बि इलाही पसंदि आहे, सॉन्ग्स ॿुधण बि इलाही पसंदि आहिनि। सो मुंहिंजो त इहो फेवरेट ई शो आहे। तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं पियो लॻे फर्स्ट डे आहे प्रोग्राम जो? माशाल्लाह ॾाढो सुठो थो लॻे ऐं तव्हांखे दिलि जी गहराइनि सां केटीएन प्लेटफॉर्म ते वेलकम कयूं था। थैंक यू सो मच, थैंक्स अ लॉट। मां बि तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम थी चवां। सो सनाउल्ला, अॼु असांजे प्रोग्राम में हिकिड़ो टॉपिक आहे, तव्हां ॿुधो आहे? जी जी, टॉपिक तव्हांजी फैमिली तव्हां इम्पोर्टेंट आहे फ्रेंड। यस, एग्जैक्टली। मां चवंदुसि त हर हिक जी पंहिंजी जॻह हूंदी आहे। हाणे फैमिली जी पंहिंजी जॻह आहे, फ्रेंड्स जी बि पंहिंजी जॻह आहे, पर मुंहिंजे लाइ लाज़मी फैमिली आहे। फैमिली तव्हांजे लाइ लाज़मी आहे? लाज़मी आहे। ठीकु आहे। छाकाणि त 100 दोस्त 99 दोस्त मां हिकिड़ो बि मिले दोस्त हिन दौर में। हा, इहो तव्हां सही था चओ। जी, ऐं हा, अच्छा, सॉन्ग ॿुधाईंदो? जी 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 जी, ॿुधायो। सदाई साण मुंहिंजूं दुआऊं थी, सदाई साण मुंहिंजूं दुआऊं थी, मोहबतूं माण मुंहिंजूं दुआऊं थी, क्या बात है। मंज़िलियूं माण मुंहिंजूं दुआऊं थी, सदाई साण मुंहिंजूं दुआऊं थी। वाह वाह वाह। सुहवारनि जे हर ज़माने में, सुहवारनि जे हर ज़माने में, हूंदे अॻिवाण मुंहिंजूं दुआऊं थी, सदाई साण मुंहिंजूं दुआऊं थी। वाह 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 वाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदो सनाउल्ला? डेडिकेट कंदुसि मुंहिंजो प्यारो दोस्त गुलरेज़ अली चांडियो, मीरमन मुगेरी ऐं मुंहिंजा भाइर तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा, इनायत लाइ गुल हसन हुसैन अली। ओके जी, सभु ॾिसंदा सभिनी खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। थैंक यू सो मच सनाउल्ला, प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर, इहो असांजा कॉलर सनाउल्ला, जंहिं चयो त उहे हमेशह इंपॉर्टेंस पंहिंजी फैमिली खे ॾींदा, त बिल्कुलु ईअं ई हूंदो आहे। अक्सर ईअं थींदो आहे त तव्हांजी फैमिली तव्हांजे लाइ एतिरी इंपॉर्टेंट हूंदी आहे जंहिंजे अॻियां तव्हांखे कोई दुनिया जी शइ नज़र नाहे ईंदी। पर अक्सर ईअं थींदो आहे त जॾहिं असांजी फैमिली बि असां सां कॾहिं कॾहिं सपोर्टिव नाहे हूंदी ऐं असांजा दोस्त उन वक़्तु असां वटि कमु ईंदा आहिनि, पर उन में बि असां कंफ्यूज़ थींदा आहियूं त फैमिली त सपोर्ट नथी करे ऐं दोस्त फुल सपोर्ट था कनि। हाणे मां छा कयां, कंहिंखे चूज़ कयां, छा कयां? सो उन वक़्तु मां त तव्हांखे इहो चवंदमि त जेको तव्हांजे कमु अचे थो, तव्हांजो साथ निभाए थो, उहो ई तव्हांजो पंहिंजो आहे। उनखे ई तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी में वधीक इंपॉर्टेंस ॾियणु खपे, वधीक अहमियत ॾियणु खपे। इन जो मतिलबु इहो न आहे त ख़ैर मां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदमि। कॉल आहे जावेद अंसारी जी, शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम अस्सलाम। जी अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? हा जी, आऊं ख़ुशि आहियां। तूं ख़ुशि आहीं बाबा? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। कीअं पियो लॻे तव्हांखे प्रोग्राम? नेटवर्क घड़ी अची वई जंहिंजो इंतज़ारु हुयो ऐं अवां जो अॼु प्रोग्राम ऑन एयर थियो। थैंक यू सो मच। मूंखे बि तव्हां सभिनि सां ॻाल्हाइण जो इलाही इंतज़ारु हो। सो फाइनली अॼु असां ऑन एयर आहियूं। कीअं लॻो तव्हांखे प्रोग्राम?
तमामु सुठो लॻो, तमामु बहितरीनु लॻो। Thank you. फर्स्ट शो आहे। हाँ, अॼु मुंहिंजो फर्स्ट शो आहे। इंशाल्लाह नेक्स्ट वीक इन ई ॾींहं ते ऐं इन ई टाइमिंग ते असां वरी लाइव ईंदासीं। सो टॉपिक तव्हां अॼोको ॿुधो आहे। कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। नेटवर्क इशू थी सघे थो या थोरो क्रेडिट जो इशू बि थी सघे थो। वेल हमेशह कोशिशि कंदा कयो कि अहिड़ी प्लेस ते वेही कॉल कंदा कयो जिते तव्हांजो नेटवर्क बि प्रॉपर अचे ऐं टीवी जो वॉल्यूम म्यूट करे कॉल कंदा कयो ऐं जेको आहे सो कॉल कंदा कयो। मूंखे तमामु सुठो लॻो। असांजा जेके कॉलर हुया हीअं जंहिंजी कॉल ड्रॉप थी वई आहे कंहिं प्रॉब्लम जी वजह सां, त मूंखे इलाही सुठो लॻो ऐं थैंक यू सो मच जेके जेके प्रोग्राम जी मूंखे मुबारकूं पिया ॾियनि। मूंखे बि इलाही सुठो पियो लॻे तव्हां सभिनि सां ॻाल्हाए। अॼु मुंहिंजो फर्स्ट डे आहे। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त अॼु जेके प्रोग्राम में, छो जो इंसानु कोई बि परफेक्ट न आहे हूंदो, हर इंसान में का न का कमी हूंदी आहे। सो अॼु जेका कमी प्रोग्राम में थी त इंशाल्लाह नेक्स्ट वीक उहा पूरी कंदासीं। कॉल त शामिल कयो। बदीन मां कॉल आहे, ॾिसो था त केरु आहिनि। गुल मोहम्मद रिन जी कॉल आहे। ओके जी, हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाजी छा हाल आहे? ठीक ठाक है नीलम? मां बिल्कुलु ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी महिरबानी। बाजी प्रोग्राम तव्हां पहिरीं काफ़ी जेको आहे सो असां ज्वाइन कया, वरी जेको तव्हां KTN ते माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम तव्हांजो हले पियो, यूअर चॉइस। हाँ, ऐं कोशिशि कईसीं, कॉल मिली वई। थैंक यू सो मच। मूंखे बि तव्हांजी कॉल जो इंतज़ारु हुयो। सो तव्हांखे वेलकम था चऊं प्रोग्राम में। थैंक यू सो वेरी मच। अच्छा, अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी बिल्कुलु न, मसइलो पियो अचे जेको प्रोग्राम स्क्रैच पियो करे, ख़बर न आहे छा मसइलो आहे। सैटेलाइट जो को चक्कर आहे भाजी। हाँ, इंशाल्लाह इहो प्रॉब्लम बि तव्हांजो सॉर्ट आउट थी वेंदो। थोड़ा थोड़ा प्रॉब्लम्स आहिनि, उहे इंशाल्लाह सेट थी वेंदा। वेल मां तव्हांखे ॿुधायां थी अॼोको टॉपिक आहे त तव्हांजी ज़िंदगी में इम्पोर्टेंस वधीक केरु आहे, तव्हांजा दोस्त या तव्हांजी फैमिली? असांजा दोस्त या भाजी केरु? तव्हांजा दोस्त तव्हांजे लाइ वधीक अहमियत रखनि था तव्हांजी ज़िंदगी में या तव्हांजी फैमिली? असांजा दोस्त भाजी। तव्हांजा दोस्त? जी बिल्कुलु। तव्हां फर्स्ट कॉलर आहे, छो जो जेतिरा बि असांजा हींअर ताईं कॉलर रही चुका आहिनि उन्हनि सभिनी पंहिंजी फैमिली खे चूज़ कयो आहे ऐं तव्हां पंहिंजे दोस्तनि खे चूज़ कयो। सो इन जो रीज़न छा आहे जो तव्हां फर्स्ट प्रायोरिटी पंहिंजे फ्रेंड्स खे ॾिनी? छो जो जिन न शामिल कई आहे इहा राय उन्हनि खे ख़बर पइजी वञे त बेसिकली छा सही आहे। दोस्तनि जी बाक़ी हेल्थ तमामु सुठी असां सां रही आहे, तमामु सुठी ऐं बहितरीन परफॉर्म असां सां हली आहे। अच्छा, ठीकु आहे। हाँ, ईअं बि हूंदो आहे। अक्सर मां इहो हर रिपीट बि कयां थी त कॾहिं ईअं थींदो आहे जो फैमिली खां वधीक असांजा दोस्त असांजी ज़िंदगी में असांजे कमु ईंदा आहिनि। वेल तव्हांजी राय बि असां प्रोग्राम में शामिल कईसीं। थैंक यू सो वेरी मच। कोई गानो ॿुधाइणु चाहींदो? जी गानो, तूं खुशियन जो कातिल मुजरिम आहीं दिल जो, मुजरिम आहीं दिल जो, कहे शहजा किरी पटते, कहे शहजा किरी पटते, दिल टुकड़ा थी पैया, शाबत थई बेदर्दा, वाह जी वाह। जो वफा कया। वाह 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 वाह। अरशद महमूद जो गानो तव्हां असांखे ॿुधायो ऐं तमामु बहितरीनु तव्हां ॿुधायो। कंहिंखे डेडिकेट करणु चाहींदो? जी दोस्तनि काफ़ी असांजा अब्दुल मजीद रिंद ऐं अब्दुल हमीद रिंद, बशीर अहमद रिंद। ठीकु आहे जी, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच। पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो इहे हुया असांजा कॉलर जंहिं राय शामिल कई ऐं उन्हनि जी राय ते मां थोरो घणो ॻाल्हाईंदमि। पर हींअर प्रोग्राम में हिकिड़ो तमामु सुठो गानो आहे, नादिर लाशारी जो सॉन्ग आहे। सो तव्हां सभु बि ॾिसो ऐं वेलकम बैक व्यूअर्स। गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो न। मां चाहींदमि छो अॼु प्रोग्राम जो फर्स्ट डे आहे त तव्हां थोरो एंजॉय कयो। हिकिड़ो ॿियो बि गानो असां तव्हांजे लाइ प्ले कयूं था, उनखे ॿुधो ऐं जेको आहे सो कॉल था शामिल करे वठूं पहिरियां। हलो अस्सलाम वालेकुम। कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे, नेटवर्क इशू थी सघे था ऐं तव्हां ॿीहर कॉल करे सघो था। नंबर जेको आहे सो स्क्रीन ते हली रहियो आहे ऐं हींअर जेको आहे सो तव्हां कॉल्स कयो जेसि ताईं प्रोग्राम में शामिल। तो टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त पोइ तव्हां ब्रेक खां पोइ
वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम योर चॉइस विद नीलम में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर चऊं था भलीकार ऐं ख़ुशि आमदीद। सो प्रोग्राम में जेको आहे तव्हां सभिनी पंहिंजी राय हिकु शामिलु कई ऐं सभिनी ऑलमोस्ट सेम राय शामिलु कई। लास्ट जेके असांजा कॉलर हुया उन्हनि असांखे चयो त मूंखे जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी में मां पंहिंजे फ्रेंड्स खे चूज़ कंदमि। सो मां इहो ई सवेर खां तव्हांखे पई चवां त अक्सर असां डिसाइड न करे सघंदा आहियूं त मतिलबु फैमिली जो बिहेवियर बि अहिड़ो हूंदो आहे जो उन्हनि खे एक्सेप्ट करणु मुश्किल थी वेंदो आहे ऐं फ्रेंड्स जो बिहेवियर अहिड़ो हूंदो आहे जो दिलि चवंदी आहे त उन्हनि वटि ई असां हुजूं, पर असां डिसाइड न करे सघंदा आहियूं। सो इन्हनि जेका ॻाल्हि कई इलाही स्ट्रॉन्ग हुया अंदरि जा, तॾहिं हुननि इहा ॻाल्हि कई त दोस्त खे मां चूज़ कंदमि, छो जो जॾहिं तव्हां ॾिसो त तव्हां सां नाहक थो थिए या तव्हां सां ग़लति थो थिए या तव्हांजी फैमिली जेको आहे सो तव्हां सां सपोर्टिव न आहे या तव्हांजे अगेंस्ट आहे, त कोशिशि कयो पंहिंजे पाण खे लेट डाउन न कयो ऐं पंहिंजे पाण खे बिल्कुलु डिग्रेड न सम्झो। तव्हां कोशिशि कयो लाइफ में पंहिंजी मूव ऑन थियण जी कोशिशि कयो, उन सर्कल में रहण जी कोशिशि कयो जिते तव्हांखे दिली सुकून मिले, जिते तव्हांखे लॻे त तव्हां हिते पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारे सघो था सही तरीक़े सां, न की कटे सघो था। सो तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे जेकॾहिं सुठो गुज़ारणु था चाहियो त हमेशह पंहिंजी ज़िंदगीअ जा पॉज़िटिव फ़ैसिला कंदा कयो, छो जो अक्सर ईअं हूंदो आहे त असां मजबूर थी वेंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त मजबूरी हुई। सो ज़ुल्म करण वारो जेतिरो गुनहगार हूंदो ओतिरो ई सहण वारो बि हूंदो आहे। सो कॉल था शामिलु करे वठो, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वाह वाह, वाह जी वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु सुठो तव्हांजो शेर हुयो। प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। कीअं पियो लॻे तव्हांखे अॼोको प्रोग्राम असांजो? माशाल्लाह प्रोग्राम ॾाढो सुठो आहे। अॼु तव्हांजो फर्स्ट प्रोग्राम आहे। अल्लाह से तव्हांखे कामयाबी ॾे, अञा बि अॻिते तव्हां आमीन, अञा वधीक प्रयत्न कंदो ऐं छो त तव्हांजी आवाज़ ॾाढी सुठी हूंदी आहे। मूंखे थैंक यू, मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे माशाल्लाह। थैंक यू सो वेरी मच, थैंक्स अलॉट। तव्हां पाण बि इलाही सुठा आहियो ऐं जेके सुठा इंसान आहिनि उनखे हमेशह हर शइ पॉज़िटिव ऐं सुठी नज़र ईंदी आहे। सो थैंक यू सो मच ऐं तव्हां बि ख़ुशि रहो, आबाद रहो, हमेशह मुंहिंजी बि दुआ तव्हां सां गॾु आहे। सो अॼोको जेको असांजो टॉपिक आहे असांजी ज़िंदगी सां ई रिलेटेड आहे, तव्हां ॿुधो आहे? जी जी, छा चवणु चाहींदव? माशाल्लाह त दोस्त फैमिली खां माना फैमिली जेका आहे उहा सुठी दोस्त थी सघे थी। फैमिली खां त कोई सम्झी नथो सघी ॻाल्हि। असांजी फैमिली हिकु सुठी असांजी दोस्त थी सघे थी त मुंहिंजे नज़र में त फैमिली। अच्छा, अगरि ईअं कॾहिं थिए ज़िंदगी में, अलाह न करे ईअं कॾहिं थिए, पर बाय चांस अगरि थी थो वञे, छो जो ज़िंदगी का ख़बर ई न हूंदी आहे हिकदमि छा मां छा थी वेंदो आहे। सो अगरि कॾहिं ईअं थिए तव्हांजी फैमिली तव्हांजे अगेंस्ट थी वञे ऐं तव्हांखे कंहिं बि शइ में सपोर्ट न करे ऐं तव्हांखे हर वक़्तु तव्हांखे डिग्रेड करण जी कोशिशि करे ऐं उते ई तव्हांजा फ्रेंड्स तव्हांखे सपोर्ट कनि ऐं तव्हांखे हिमत ॾियनि ऐं तव्हांखे सहारो ॾियनि, पोइ तव्हां छा कंदव? उन दोस्तनि खे एक्सेप्ट कंदव या उन ई ज़िंदगी खे गुज़ारणु पसंदि कंदव? न बसि सही आहे, फैमिली जेको कंदी त उहो ई बसि बहितर हूंदो। असांजे छो त उहो असांजे हक़ में बहितर सम्झंदा हूंदा न, उहो त उहो ई कंदा, पोइ असांखे उहो बहितर लॻंदो। उहो बहितर लॻंदो? जी, चलो जी, ठीकु आहे। तव्हांजी राय बि शामिलु कईसीं। कोई गानो ॿुधाइणु चाहींदो पंहिंजे आवाज़ में? जी, तव्हांखे डेडिकेट कंदमि। ओके, ॿुधायो। तुंहिंजे खिलण तां सदके थिया महबूब मां, खिलंदो कए सुठी ॻाल्हि आहे। तुंहिंजे खिलण तां सदके थिया महबूब मां, खिलंदो कए सुठी ॻाल्हि आहे। अॼुकल्ह जे हिन दौर में ओ ख़ुशि रहणे ॾुखी ॻाल्हि आहे। तुंहिंजे खिलण तां सदके थिया महबूब मां, खिलंदो कए सुठी ॻाल्हि आहे। वाह 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 जी, ज़बरदस्त, तमामु सुठो गानो तव्हां ॿुधायो ऐं मूंखे इलाही सुठो लॻो तव्हांजो इहो गानो। थैंक यू सो मच अदी तव्हां प्रोग्राम में शामिलु थियूं। थैंक्स फॉर कॉलिंग। सो व्यूअर, इहा हुई असांजी कॉलर जंहिं असांखे पंहिंजी राय ॿुधाई ऐं उन्हनि इहो ई चयो त जेका फैमिली फ़ैसिला कंदी उनखे असांखे एक्सेप्ट करिणो पवंदो, छो जो फैमिली आहे ऐं वॾा आहिनि, उहे जेके फ़ैसिला कंदा आहिनि सही कंदा आहिनि। त अक्सर ईअं थींदो आहे त ज़रूरी न आहे तव्हांजा जेके वॾा आहिनि उहे जेको बि फ़ैसिलो कनि था, चाहे उहो तव्हांजी उन में रज़ामंदी हुजे न हुजे, चाहे तव्हांजे अगेंस्ट हुजनि, चाहे उन में तव्हांखे पंहिंजी का ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु ई नज़र न अचे, तव्हां उनखे बि एक्सेप्ट जेकॾहिं कयो था त मुंहिंजे ख़्याल में त तव्हां ज़ुल्म था कयो। वेल, कॉल था शामिल करे वठो। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरी किथां? नवाब शाह खां कॉल कई आहे। तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो?
अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीक ठाक लॻी पई आहियां तव्हांजी दुआऊं आहिनि प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं अॼु फर्स्ट आहे मुंहिंजे प्रोग्राम जो कीअं पियो लॻे तव्हांखे वॾी महिरबानी तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो पियो हले असां ॾिसूं पिया अपनी दिलचस्पी सां दिलचस्पी सां ॾिसो पिया पोइ टॉपिक ते छा राय शामिल कंदव ओके कॉल ड्रॉप थी वई आहे नेटवर्क इशू थी सघे थो छो जो अक्सर ई हूंदो आहे कंहिं कंहिं प्लेस ते असां अहिड़ी वेही रहंदा आहियूं जिथे नेटवर्क जो इशू थी वेंदो आहे सो तव्हां ॿीहर बि कॉल करे सघो था नो प्रॉब्लम ऐं तव्हां जेको आहे सो शामिल थी सघो था प्रोग्राम में ऐं पंहिंजी राय बि शामिल करे सघो था सो मां सवेर जेको चयो पे त उन में इहो ई मूं चयो तव्हांखे त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में हमेशह को बि फ़ैसिलो कंदा कयो सोचे सम्झे कंदा कयो कॾहिं कॾहिं असां जेको करे वेही रहंदा आहियूं पंहिंजी ज़िंदगी में जॾहिं उहो वक़्तु ख़तमु थी वेंदो आहे जॾहिं उहो टाइम ख़तमु थी वेंदो आहे पोइ असांखे हुनजो अहसासु थींदो आहे त न असां उन टाइम ते ग़लति हुयासीं काश असांखे कोई सम्झाइण वारो हुजे हा काश असांखे कोई सजेस्ट करण वारो हुजे हा सो मां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू बि कंदमि ऐं कॉल बि शामिल था करे वठूं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ख़ुशि आहियो बाबा अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां तव्हां कीअं आहियो ठीकु ठाक आहियो अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम में प्रोग्राम ॾाढो तव्हांजो सही थो हले सुठो आहे अच्छा होॾे बि त हूंदा आहियो न तव्हां धरती हा बिल्कुलु मां कंदी आहियां प्रोग्राम ऐं अॼु बि हिते बि मां तव्हां सां गॾु आहियां सो कीअं लॻो तव्हांखे अॼु को हिते जो प्रोग्राम सही आहे बहितरीन आहे माना जेको आहे ओके अलाह कंदो त अञा माना कामयाबु वेंदो इंशाल्लाह इंशाल्लाह वॾी महिरबानी अदा कोई टॉपिक ते ॻाल्हाइणु चाहींदो असांजो जेको अॼु को टॉपिक आहे अॼु हाणे दोस्त त माना जेको आहे त माना उहो हिकिड़ो बहितरीन माना रिश्तो आहे हा दोस्तनि में बि माना वफ़ादारी आहे ईअं न आहे त को दोस्त वफ़ादार न आहिनि हा पर रत जे रिश्तनि जे हवाले सां माना पीउ माउ खां वधीक त वरी दोस्त थी ई नथो सघे अच्छा ठीकु आहे माना पीउ माउ जो अहिड़ो माना जेको रिश्तो आहे त तोखे टाइम ते हू असांखे माना कमु अची था वञनि माना कहिड़े बि लिहाज़ खां हा दोस्त बि अचनि था पर माना वधि में वधि जेको आहे न माना उहो पीउ माउ जो जेको अहिड़ो रिश्तो आहे जेको अणखुट आहे अणखुट आहे बिल्कुलु सही था चओ अणखुट आहे ऐं उहे ई माना असांखे माना ज़िंदगीअ में वधीक साथ था ॾियनि ऐं दोस्त बि माना बहितरीन आहिनि दोस्तनि खे बि असां निकलेट न कंदासीं इलाही सुठी ऐं तमामु सुठी ॻाल्हि तव्हां कई तमामु बहितरीनु तव्हां असांखे प्रोग्राम में राय विजाई साहिब जा हिकिड़ा ॿ शेर आहिनि उहे ॿुधाईंदासीं तव्हांखे हा हा ॿुधायो जॾहिं उमिरि माना मारूईअ खे माना जेको आहे त क़ैद में बंदि कयो हुयो खणी वियो माना जेको आहे खूह तां हा विजाई साहिब उनजे माना वातों चवराए थो हिकिड़ो ईद जो ॾींहुं हुयो त मारवी माना पंहिंजे माना जेको आहे त माना वात सां हुनखे चए थी उमिरि खे हलो अदी हा हा जी ॿुधा पई अदा हा त उमिरि जा तो मुल ईद हा असीं सुबुह वरिती सूमरा वाह वाह ज़बरदस्त वही वेचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद वाह वाह वही वेचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद फिकण कया शहीद मारूं त मलीर जा वाह 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 ज़बरदस्त इन जी सिंधीअ में माना आहे त उमिरि जेका तुंहिंजे लाइ अॼु ईद जो ॾींहुं आहे अच्छा उहा मुंहिंजे मारनि जे लाइ अॼु हुते मातम जो ॾींहुं आहे अच्छा ऐं जेका बि तो वटि ख़ुशी ख़रीद आहे उहे अॼु हुते माना रोअनि था माना मुंहिंजे यादि में जेको तूं मूंखे हिते खणी आयो आहीं वाह 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 ज़बरदस्त वही माशाल्लाह वेचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद फिकण कया शहीद मारूं त मलीर जा मुंहिंजी ईद तॾहिं थींदी जॾहिं तूं मूंखे उन्हनि ॾे मोकिली नहीं छा ॻाल्हि आहे जी छा ॻाल्हि आहे ज़बरदस्त तमामु अच्छा बहितरीनु उन खां पोइ हिकिड़ो ॿियो शेर आहे भिटाई साहिब जो इन ई माना मारवी जे हवाले सां जी 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 ॿुधायो त वाझाईंदे वतन खे आऊं जे हित मुआस वाह वाझाईंदे वतन खे आऊं जे हित मुआस त गोर मुंहिंजी सूमरा कज पवारनि पास वाह वाह सिज ॾाॾाणी देह जी न कज नाम निहास हाणे मुआई जियाद जे वञे मढ़ मलीर ॾे वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह तमामु बहितरीनु हाणे अदी नीलम खे माना इन जी सिंधीअ में माना ॿुधायूं जी 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 ॿुधायो त पहिरें में माना चए थो त मारूई चए थी त जेकॾहिं मां पंहिंजे वतन खे वाझाईंदे हिते मरी वियसि हा वाझाईंदे वतन खे आं जे हिते मुआस
ओके त गोर मुंहिंजी सूमरा कज पवारनि पास जेको मुंहिंजो लाश आहे उहो माना मुंहिंजे मारंदे ज़रूरु मोकिलिजांइ। वाह 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 बेहतरीन माशाल्लाह। गोर मुंहिंजी सूमरा कज पवारनि पास हम्म सिज ॾाॾाणी ॾेह जी न कज नाम न्याज़ माना उन्हनि खे मोकिलिजांइ त जीअं मुंहिंजे ॾाॾाणनि वारियूं रस्मूं अदा करे पोइ मूंखे पूरनि। वाह जबरदस्त जबरदस्त माशाल्लाह। हाणे मोआई जियाद जे वञे मर मली रहे। छा ॻाल्हि आहे तमामु बेहतरीन हाणे माशाल्लाह। अदी नीलम जो नालो आहे नीलम ऐं एलम। नीलम अदी नीलम जो नालो आहे नीलम ऐं एलम। एलम ना नीलम एलिफ एलन एलिफ AILEF। एलन जेको आहे त उहा मिस्र जी राणी हुई हाँ बिल्कुल थैंक गॉड तव्हांखे ख़बर आहे कंहिंखे ख़बर न हुई आहे। ऐं तंहिंजे करे माना इहो माना नालो मां दे सौअ मूं वरितो आहे कंहिंखां? ख़ैरपुर मां। अच्छा हा इहो तव्हां ख़ैरपुर मां नालो वरितो आहे? नालो वरितो आहे त अदी नीलम माना दे सौअ जी आहे ऐं मिठड़ी मच्छियुनि जे पासां रहे थी। हाँ बिल्कुल तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो ॿीहर। नालो ख़ालिद भुट्टो। ख़ालिद भुट्टो अच्छा ठीक है थैंक यू सो मच तव्हांखे इलाही डिटेल ख़बर हुई मुंहिंजी। वेल थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स ये कॉलर सॼो तमामु सुठा हुया जंहिं मुंहिंजे नाले जी बि मीनिंग ॿुधाई। अक्सर माण्हुनि खे न आहे ख़बर हूंदी आहे मूंखे बयानु करिणो पवंदो आहे प्रॉपर। सो अॼु जंहिं ॾिठो हूंदो ॿुधो हूंदो उन्हनि खे सम्झ अची वई हूंदी। वेल हींअर मुंहिंजो पंहिंजो ई सॉन्ग आहे त मां चाहींदमि तव्हां उन्हनि खे ॾिसो अच्छा सो तव्हां गानो ॾिसो ऐं जेको आहे इंजॉय कयो। वेलकम बैक व्यूअर्स। गानो तव्हां ॿुधो यकीनन तव्हां सभिनि खे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां सभिनि इलाही इंजॉय कयो हूंदो। ऐं तव्हांखे जीअं सभिनीनि खे ख़बर आहे त मुंहिंजे प्रोग्राम जा डायरेक्टर आहिनि काशिफ साहब ऐं उन्हनि जी जेको आहे सो इहो सॉन्ग हुयो ऐं लिरिक्स बि तमामु सुठी हुई। यकीनन तव्हां सभिनि इंजॉय कयो हूंदो। तमामु बहितरीनु सॉन्ग हुयो ऐं इन खां अलावा जेको पिक्चराइज़ थियल उहो बि तमामु बहितरीनु थियल हुयो। ऐं अॼोके प्रोग्राम में जेको सॼो ज़बरदस्त टॉपिक आहे इहो बि उन्हनि ई रखा आहे। अॼोके प्रोग्राम में जेका मुंहिंजी ओवरऑल टीम आहे उन्हनि सभिनीनि जी हिन प्रोग्राम में इलाही महिनत रही आहे ऐं काफ़ी टाइम खां जेको आहे सो तव्हां प्रोमोस ॾिसो पिया ऐं फाइनली जेको इहो प्रोग्राम ऑनर थियो आहे तव्हां सभु ॾिसो पिया ऐं तमामु सुठो फीडबैक ॾियो पिया। त उन में न सिर्फ़ु मुंहिंजी बल्कि मुंहिंजी समूरी टीम जी पूरी KTN जी टीम जी इलाही महिनत आहे तॾहिं असां इहो प्रोग्राम तव्हांजे अॻियां खणी आया आहियूं। सो इन प्रोग्राम में इंशाल्लाह जॾहिं नेक्स्ट प्रोग्राम कंदासीं कोशिशि कंदासीं त जेकी कुझु शयुनि जी अगरि घटिताई हुजे या कुझु बि छो जो हर शइ कॾहिं बि परफेक्ट न हूंदी। परफेक्ट ज़ात सिर्फ़ु अल्लाह जी आहे। सो कोशिशि कंदा रहंदासीं असां त कुझु सुठो में सुठो कंदा रहूं। सो हींअर सदाम जी कॉल आहे शामिल था करे वठूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी सदाम कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। आपके किनारनि तव्हांजो ख़ुशि आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक ऐं ख़ुशि बाश लॻी पई आहियां ऐं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम थी चवां। कीअं पियो लॻे तव्हांखे मुंहिंजो प्रोग्राम फर्स्ट डे आहे? ज़बरदस्त। तव्हां ॾाढा लुत्फ़ लॻो माशाल्लाह। अच्छा थैंक यू सो मच। सो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो मूंखे तव्हांजो वधीक टाइम किथे गुज़रंदो आहे तव्हांजी फैमिली में या तव्हांजे दोस्तनि में? जी असांजे फैमिली में। फैमिली में वधीक गुज़रंदो आहे? पक्की ॻाल्हि आहे? छा कंदा आहियो सदाम तव्हां? मां पढ़ंदो आहियां। अच्छा सुफ़ा यूनिवर्सिटी कराची में आहे न DHS फेज़ 7 में। अच्छा ठीकु। तव्हां कराची मां ई कॉल कई आहे? कराची में करो बेसिकली असां नौशहर फरोज जा आहियूं। ओके ज़बरदस्त दैट्स गुड। अच्छा तव्हांजो बेस्ट फ्रेंड कोई आहे? सॉरी ओहो कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। नेटवर्क इशू थी सघे थो ऐं जेको आहे सो तव्हां कॉल करे सघो था। ॿीहर नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे ऐं शामिल थी सघो था। ऐं सदाम कॉल के प्रोग्राम में शामिल थिया ऐं उन्हनि टॉपिक ते बि पंहिंजी राय ॾिनी त मूंखे इलाही सुठो लॻो। वेल हींअर ताईं त मूंखे जेतिरा बि कॉलर्स हींअर ताईं शामिल थिया आहिनि तमामु सुठा ऐं तमामु बहितरीनु मुंहिंजे एक्सपेक्टेशन्स खां वधीक कॉल्स आयूं आहिनि प्रोग्राम में। छो जो तव्हां ख़बर आहे त प्रोग्राम फर्स्ट हुयो ऐं हूअं त प्रोमोस बि हलनि पिया टाइमिंग्स बि तव्हांखे ॿुधायूं पिया पर मूंखे इलाही सुठो लॻो इलाही ख़ुशी थी त तव्हां जेको आहे सो कॉल कयो प्रोग्राम में। अच्छा हींअर दुबई मां कॉल आहे ऐं फर्स्ट प्रोग्राम जी कॉल आहे जेका इंटरनेशनल वे मां इहा कॉल शामिल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। आपके दिल से पैरंट सां भली का सां। थैंक यू सो मच मिस्टर मीर मोहम्मद बुगैरी साहब। पैरंट सां भली का सां केपीएन के सिलेक्ट पाम पे हवा के भली का सां केड़ा हाल है नीलम? थैंक यू सो मच। मां बिल्कुलु ठीकु ठाक ऐं ख़ुशबाश लॻी पई आहियां। थैंक यू सो मच। तव्हांखे बि प्रोग्राम में असां वेलकम था चऊं ऐं इंशाल्लाह तव्हां नेक्स्ट वीक बि प्रोग्राम में शामिल थीजो। हाणे इहो प्रोग्राम मुंहिंजो वीकली हलंदो ऐं इन ई डेट ते इन ई टाइमिंग्स ते हलंदो। ठीकु आहे? हाँ मूं तव्हांखे सुञातो आहे। तव्हां मिस्टर मीर मोहम्मद मुगैरी पिया ॻाल्हायो। हूअं बि तव्हां मुंहिंजा रेगुलर कॉलर आहियो। टॉपिक तमामु बहितरीनु रखियो आहे। मां इहो चवणु चाहींदुमि त अवल जो त
अच्छा फैमिली खां पोइ दोस्त आहिनि जी जी ज़बरदस्त बहितरीन थैंक यू सो मच कोई गानो ॿुधाइणु चाहींदो वो गाना भी तो है ना दोस्त के कभी कभी मदद करते हैं बनाना चाहता हूं हा हा ॿुधायो ये हंसती जिंदगी ये ख्वाबों में या हवा क्या खबर ये हंसी जिंदगी गदे हाथी पड़ा दो यार मलो विचड़ी जगह जोड़ दो वाह 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 छोड़ो वे सारे हट कर आई गई कर आई लगी हंसी जिंदगी ये वाह 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 ज़बरदस्त तमामु बहितरीन तव्हां मुंहिंजो हर प्रोग्राम में हर कॉल में इहो ई गानो मूंखे ॿुधायो त तॾहिं मूंखे बि इहो यादि थी वियो आहे थैंक यू सो मच हाँ बिल्कुलु बिल्कुलु अदा थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया थैंक यू सो मच फॉर कॉलिंग अल्लाह हाफ़िज़ पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा सो व्यूवर इहो हुया असांजा कॉलर मिस्टर मीर मोहम्मद मुगैरी साहब जेके तमामु सुठा कॉलर आहिनि ऐं तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहिनि ऐं जेको बि असां टॉपिक ते रखंदा आहियूं असां पंहिंजो टॉपिक उन ते सुठी सुठी राय बि ॾींदा आहियो तव्हां सभु सो हींअर मां चाहियां थी त तव्हांखे हिकिड़ो ज़बरदस्त ऐं बहितरीनु सॉन्ग ॿुधायूं आमिर शाह जो सॉन्ग तव्हांखे ॿुधायूं था जेको तव्हां ॿुधंदा ऐं इलाही इंजॉय कंदव सो हलो था सॉन्ग वेलकम बैक व्यूअर्स गानो तव्हां ॿुधो यकीनन तव्हां सभिनि खे पसंदि आयो हूंदो ऐं तमामु सुठो गानो हुयो ऐं थोरो फनी टाइप जो हुयो सो तव्हां सभिनि इंजॉय कयो हूंदो ऐं इन खां अलावा अॼु के प्रोग्राम में जेको आहे सो असां टॉपिक रखियो तव्हां सभिनि पंहिंजा पंहिंजा राय शामिलु कया ऐं तमामु सुठो सुठो सभिनि ॻाल्हायो ऐं प्रोग्राम जो फर्स्ट डे बि हुयो सो तव्हां सभिनि जा राय असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयासीं कंहिं फैमिली जो चयो कंहिं फ्रेंड्स जो चयो पर इंसान खे हमेशह मां चवंदी आहियां त तव्हां जेको आहे सो प्रोग्राम में जेके बि कॉल्स कयो पंहिंजो पंहिंजो राय शामिलु कयो तमामु बहितरीनु हुयूं तमामु सुठो लॻो मूंखे अॼु के प्रोग्राम में तव्हांजे तव्हां प्रोग्राम में जेके कॉल्स शामिलु कयूं ऐं अॼु कॉल्स कयूं तव्हां फर्स्ट प्रोग्राम में इनशाला वरी नेक्स्ट वीक में बि इन ई डे ते असां हाज़िर थींदासीं तव्हांजे अॻियां इन ई प्रोग्राम में योर चॉइस विद नीलम ऐं जेको बि तव्हांजो गानो फेवरेट आहे तव्हां उनजी असांखे फरमाइश करे सघो था असां प्ले कंदासीं तव्हांजे लाइ उहो गानो इनशाला नेक्स्ट वीक तव्हां सां गॾु वरी मुलाक़ात थींदी तेसि ताईं तव्हां सभु पंहिंजो ऐं पंहिंजी समूरी फैमिली जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़